एके बलोच न्यूज़ में खबरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। रुकनबुड़ा का खबर शामिल कंदा हलों तो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल शाह अली मेतलो में जश्न आज़ादी जो प्रोग्राम मुनक़िद किया वियो है। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है रुकनबुड़ा का एके बलोच न्यूज़ जो रिपोर्टर जमाल बुगटी। जी जमाल बुगटी, असां के आगाह कजो जश्न आज़ादी के हवाले से। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल शाह अली मेट्रो में जश्न आज़ादी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई। हेडमास्टर रियाज़ अली मेट्रो उस्ताद तीरथ कुमार आज़ादी की अहमियत बयान कई। प्यारे मुल्क पाकिस्तान के लाइ दुआऊं घुरियूं हुयूं ऐं मिठाई विराई वई, जंहिंमें स्कूल के ॿारनि समेत समाजी कारकुन सलीम मेतलो, अब्दुल हमीद कोरी, सदाम कोरी ॻोठ वॾी अंग में शिरकत कई। जी जमाल बुगटी, अवां जी वॾी महिरबानी। अवां जश्न आज़ादी के हवाले से असां के आगाह कयो है। पाकिस्तान 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 मेरा इनाम पाकिस्तान।